नाज़रीन, आवाज़ टीवी तरफ़ां ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े के हवाले से नॉलेज सेंटर लाड़काने में सकाफ़ती तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में सिंधी सकाफ़ती लिबास पहिरीं शिरकत कई। उन बाबति पेश आहे रशीद समो जी रिपोर्ट। आवाज़ टीवी तरफ़ां ऐलानियल 4 डिसंबर ते अचो देस पंहिंजे खे ॿीहर अॾियूं था ऐं अचो सिंध वासियुनि खे ॿीहर गॾियूं था जे उनवान हेठि सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां नॉलेज सेंटर लाड़काने में सिंधी सकाफ़ती दिहाड़ो मल्हायो वियो। सकाफ़ती तकरीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि वॾे अंग में सिंधी सकाफ़ती लिबास पहिरें तकरीब में शिरकत कई। शानदार तकरीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंध में मौसमियाती तब्दीलियुनि, सिंध जे तामीर तरक़ी ऐं उन जे सकाफ़त ऐं तारीख़ी अहमियत ऐं तारीख़ के हवाले से तकरीरूं करे शायरी ऐं टेबलोज़ पेश कया ऐं शागिर्दियुनि पारां अले मुंहिंजा मारूअड़ा ते टेबलोज़ पेश करे भरपूर दाद हासिल कयो। उन मौके ते नॉलेज सेंटर के सरबराह ऐं शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अदा सिंधी सकाफ़त असांजे सिंध जे सुञाणप जे अहञाणनि मां हिकिड़ो अहम ओहञाण आहे, छो त सकाफ़त जेका आहे उहा सॼी दुनिया में असांखे सुञाणप ॾिए थी। सकाफ़त में ही अजरक टोपी या जेका ॿियो जेको ड्रेसुनि जो सिलसिलो आहे उहो त आहे ई आहे, पर सकाफ़त में माण्हू जा रवैया भी शामिल आहिनि। सिंध तारीख़ी तौर ते तव्हां ॾिसंदव त महिमान नवाज़ी, रवादारी ये हिकिड़ा अहम ज़िंदगी जा क़द्र रहिया आहिनि सिंध जा। सकाफ़त जॾहिं थींदी आहे असां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं असांजे भाइरनि भेनरुनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असां हुन जी तयारी कंदा आहियूं, कपिड़ा वठंदा आहियूं, बर्थ भराईंदा आहियूं ऐं ॿाहिरि असांजा टोपी वठंदा आहिनि। ॾाढी ख़ुशी थींदी आहे, असांखे नाज़ आहे सिंधी हुजण ते। असांखे पंहिंजी सकाफ़त ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं असांखे पंहिंजी सिंध ॾाढी प्यारी लॻंदी आहे, छो त ॿियनि सूबनि में खां वधीक भली आहे। ॿियनि सूबनि में पैसा वठंदा आहिनि पढ़ाइण जा, हिते मुफ़्त में हर शइ ॾींदा आहिनि। सिंध में शाह अब्दुल लतीफ़ जहिड़ा शाइर असां बाक़ाइदे ख़ुशि नसीब आहियूं, छो त असांखे शाह अब्दुल लतीफ़ जहिड़ा शाइर मिली चुका आहिनि। असांजी सिंध ॾाढी ख़ूबसूरत आहे, उनजे जेतिरी तारीफ़ कयूं छो त असांजी घटि आहे। असांखे फ़ख़ुरु आहे पंहिंजी सिंधी टोपीअ ते ऐं अजरक ते। सेंटर ते कल्चर डे आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं असां पंहिंजी सिंध जे लाइ जान बि क़ुर्बान करे सघूं था। सिंधी में सकाफ़त जो ॾींहुं बि चयो वेंदो आहे। हर सिंधी लाइ इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त जेका उन वक़्तु हिकु सकाफ़त जो ॾींहुं आहे, माना जंहिंसां उहो पंहिंजे कल्चर खे जेको आहे न डिफाइन करे सघे। ऐं उन खां अलावा असांजे कल्चर में जेको आहे अजरक ऐं टोपी हर सिंधी जी जेको आहे न निशानी आहे। असांखे पंहिंजे अजरक टोपी हिननि जी मान रखणी घुरिजे। असांजी सिंध जो कल्चर आहे, ॾाढो ज़रूरी आहे असां लाइ इहो सॼो। असांजो कल्चर जी जेका ड्रेस आहे उहा वॾी मान वारी आहे। टोपी अजरक असांजे लाइ वॾो शान वारो आहे। मूंखे पंहिंजे कल्चर सां तमामु घणो प्यार आहे। ईअं त असां हिते सकाफ़ती प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे पाण में दोस्तनि खे मिलण में ॾाढो शौक़ु थो थिए ऐं हिते असांजा साईं जेके आहिनि उहे असां मां ॾाढो मुतासिर थिया आहिनि, असांजी स्पीचूं ॿुधी करे, असांजी पोइट्री ॿुधी करे। सही चवंदासीं हिते नॉलेज सेंटर में तमामु सुठी तरह प्रोग्राम सेलिब्रेट कयो आहे ऐं हितां जा स्टूडेंट्स बि माशाल्लाह तमामु टैलेंटेड आहिनि। सकाफ़ती ॾींहुं आहे, हिनखे सभिनि खे सेलिब्रेट करणु घुरिजे। सकाफ़त जे ॾींहुं इहो ई चवणु चाहींदमि त असां सभिनी खे सेलिब्रेट करणु घुरिजे, जीअं इंडस स्कूल में थियो आहे धूमधाम सां। ऐं असांखे पंहिंजे सिंधी कल्चर खे अॻिते वधाइणु घुरिजे। असांजे टोपी अजरक डे मल्हायूं था ऐं इहो असांजे सिंध जो सकाफ़त जो ॾींहुं आहे। इहो हर साल ईअं ई प्रोग्राम मल्हाईंदा हलंदासीं ऐं माना जीअं सिंध ऐं जेको अजरक आहे उहो असांजी सिंध जो सकाफ़त असांजे सुञाणप आहे ऐं अजरक टोपी सां गॾु सिंध जी रवादारी, महिमान नवाज़ी ऐं अमुन पसंदी पिणु आहे। आख़िर में तकरीब में शिरकत कंदड़ महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। कैमरामैन मुबशिर खोखर सां गॾु रशीद समो, आवाज़ टीवी।